अस्सलाम वालेकुम सभिनी वालदेन ऐं शागिर्दनि जे लाइ हीअ वीडियो आउं ठाहियां पियो। जेकॾहिं वॾी स्क्रीन ते कंप्यूटर ते ॾिसंदो त शायदि अव्हांखे बहितर ॾिसण में ईंदो। मोबाइल जी स्क्रीन ते अगरि पासेरी मोबाइल कंदो त हीअ तमामु ईज़ी वे में अव्हांखे सम्झ में ईंदो। अक्सर ॿार फ़ोटो कापी वारे वटि या कंहिं कंप्यूटर जे दुकान ते वञनि था ऐं 200-200 300 रुपया ही फार्म भराइण लाइ उते ख़र्चु कनि था। जेकॾहिं शागिर्द चाहे त हिन फार्म खे पाण आराम सां भरे सघे थो। हिन फार्म में का एॾी वॾी साइंस न आहे जेकी हिकिड़ो आम मैट्रिक जो शागिर्द नथो करे सघे। ऐं हिन वेब पोर्ट खे ठाहिण जो मक़सदु बि इहो आहे त ॿार जे अंदरि कॉन्फिडेंस पैदा थिए ऐं हू पंहिंजो फार्म पाण भरी सघे। वेबसाइट ते वेंदो, उते जेको आहे सो प्रॉपर वे सां ही मूं सॼो हिकिड़ो फार्म फिल कयो आहे जंहिंमें सॼी डेटा उनमें शागिर्दी जी दाख़िल कई आहे। तमामु ईज़ी तरीक़े सां हिकु हिकु शइ खे इन में डिफाइन कयो आहे। जेको बि ॿारु हिन वीडियो खे अगरि गौर सां ऐं तवजा सां ॾिसंदो त पंहिंजो फार्म आराम सां भरे सघिजे थो, छो त तमामु नंढा नंढा जेको आहे सो कॉलम आहिनि ऐं नंढी नंढी जेको आहे सो डेटा आहे जेका अव्हांखे सिंध हुकूमत जे हिन पेज ते शेयर करणी आहे, वेब पोर्टल ते शेयर करणी आहे, जंहिंसां अव्हांजी जेकी दाख़िला आहे उहा कंफर्म थी वेंदी। नालो आहे, पीउ जो नालो आहे, ईमेल एड्रेस आहे, जेके शयूं कंपलसरी आहिनि, 9 जी मार्कशीट जे हवाले सां उन में मार्कूं ॾिसणियूं आहिनि, साल ॾिसणो आहे, 8 जो जेको आहे सो साल ॾिसणो आहे, 5 जो साल ॾिसणो आहे, कहिड़े साल अव्हांजी पासिंग आहे। नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेकॾहिं अव्हीं पहिरीं सभु शयूं हिकिड़े पेन ते लिखी ऐं पोइ वरी हिन सभिनी शयुनि खे जेके भरणु चाहियो त आराम सां अव्हां भरे सघो था। अक्सर ॿार पैसा भरनि था, जेको यकीनन पैसे जो बि ज़्यान आहे ऐं ॿार जी पंहिंजी क़ाबिलियत जे हवाले सां बि हिकिड़ो शक पैदा थिए थो त ॿारु जॾहिं मैट्रिक पास करे थो ऐं उनजे हथ में ऑलरेडी मोबाइल आहे बि सही, स्मार्ट मोबाइल बि आहे, त पोइ आख़िर छो हू पंहिंजो फार्म नथो भरे। त इन जे लाइ आउं सिंपली हिन खे जेको आहे सो वीडियो जी सूरत में आंदी आहे। हिन जी कॉन्फ़िगरेशन एॾी सुठी इन करे न आहे छो त हीअ नंढी मोबाइल ते भरियलु आहे, पर जेकॾहिं अव्हां हिन खे कंप्यूटर जी स्क्रीन ते अची जेकॾहिं ॾिसणु चाहींदो त हीअ तमामु सवलो मेथड आहे ऐं उन जे अंदरि अगरि अव्हां फार्म भरींदो त अव्हांखे आसानी थींदी। जेकॾहिं कंहिं शागिर्द खे वरी बि अगरि का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे अंदरि हेल्प डेस्क क़ाइमु थियल आहे ऐं अव्हां जेकॾहिं उते ईंदो त अली नवाज़ क्लार्क आहे, साईं आकुम अली बबर आहे, साईं जेको आहे सो प्रोफेसर खालिद हुसैन सुमरो साहिबु आहे, उहो अव्हांजी हेल्प कंदो। अक्सर ॿार हिन में ईमेल जे हवाले सां ग़लती कनि था, जंहिंजे करे उहो पेज जेको आहे सो अपलोड नथो थिए। त ईमेल जे हवाले सां हिकिड़ी प्रॉपर ईमेल एड्रेस अव्हां पहिरीं ठाहे छॾियो, या अव्हांजे वाल साहब जी अगरि एड्रेस आहे त उहो अगरि जेकॾहिं ठाहींदो त उहो आसानी सां अव्हांखे जेको आहे सो अॻिते वञण में आसानी थींदी। कॉलेज जी चॉइस आहे, कॉलेज जी चॉइस बि तमामु सवली आहे। जेके बि सिंध जा कॉलेज आहिनि कराची खां सवाइ उन्हनि जे लाइ अव्हां जेको आहे सो बहितर अंदाज़ में हिते चॉइस करे सघो था। टाइप्स ऑफ स्कूल ये एजुकेशनल डिटेल्स आहिनि जंहिंमें अव्हांखे चॉइस करणी आहे पंहिंजे सब्जेक्ट जे हवाले सां, ऐं सभई जेको आहे सो उनमें शयूं अव्हांखे भरणियूं आहिनि, साल भरणा आहिनि। मूं ॿुधायो त 5 कहिड़े साल कयो अथव, 8 कहिड़े साल कयो अथव ऐं 9 कहिड़े साल कयो अथव। इहे कुझु डेटा आहिनि, कुझु मार्क्स आहिनि 9 जूं, उहे ऐं टोटल मार्क्स अव्हांखे हिन में शेयर करणियूं आहिनि। सिंपल वे आहे। ॿार अक्सर परेशान थींदा आहिनि, वालदेन परेशान थींदा आहिनि त साईं हीअ कीअं जेको आहे सो 3 स्टेप्स में हीअ सॼो फार्म भरिजी वञे थो ऐं तमामु आसान आहे। ॾिसो पिया लैंडस्केप में अगरि तव्हां पंहिंजी मोबाइल कंदो त हीअ सॼो फार्म अव्हांखे आराम सां सम्झ में अची वेंदो। जिते जिते ॿारु ग़लती करे थो उते आउं उन शइ जी निशानदेही बि करे चुको आहियां। त ईमेल एड्रेस ॿार जी ज़रूरी आहे। ॿियो साल जेके इन में आहिनि उन्हनि जी जेको आहे सिलेक्शन अव्हां तमामु ख़्याल सां करणी आहे। जीअं अव्हांजी डेटा जेका सिंध हुकूमत वटि या कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट वञे थी उहा कम अज़ कम प्रॉपर हुजे। नाले जी स्पेलिंग जो अव्हांखे ख़्यालु करिणो आहे, उनमें कैपिटल लफ़्ज़ या जेको एलियंस लिखियलु हूंदो आहे, उर्फ़ जंहिंजो लिखियलु हूंदो आहे उहो बि लिखिणो आहे। जेको बि अव्हांजो नालो मार्कशीट ते दर्ज आहे उहो ई अव्हांखे लिखिणो आहे। पीउ जो नालो बि जेको अव्हांजे मार्कशीट ते आहे उहो ई अव्हांखे लिखिणो आहे। ॿियो को बि नालो अगरि अव्हां हिन में लिखंदो त यकीनन उहा अव्हांजी डेटा ग़लति थी वेंदी ऐं अव्हांजी दाख़िला कंहिं बि मरहले ते कैंसिल थी सघे थी। बस मंथ लिखो ना।
प्री मेडिकल ऐं प्री इंजीनियरिंग जी चॉइस आहे, कंप्यूटर जी चॉइस आहे, कॉमर्स जी चॉइस आहे। अव्हां ते डिपेंड करे थो त अव्हां जे इलाइक़े में जेकॾहिं उहे प्री मेडिकल प्री इंजीनियरिंग कंप्यूटर ऐं कॉमर्स जे हवाले सां जेके बहितर खां बहितर सहूलियत आहे त तव्हां उहा उते चॉइस करे सघो था। पर्सनल डेटा में बि तमामु सिंपल आहे। पंहिंजो नालो आहे, ईमेल एड्रेस आहे, डेट ऑफ बर्थ आहे, कुझु ॿियूं शयूं आहिनि नंढियूं नंढियूं जेके अमी शेयर कंदो त आराम सां अव्हां जो फॉर्म भरिजी वेंदो। 710 स्पेस रही स्पेस मशीन 710 इन सॼे फॉर्म खे भरण खां पोइ अव्हां खे सेव करिणो आहे ऐं सबमिट करिणो आहे। दादू कदो उमेद त इन फॉर्म खे भरण में अव्हां खे का बि दिक़त न ईंदी। अगरि का बि दिक़त अचे थी त हिन वीडियो खे अगरि मुकमल ॾिसंदो त आउं सम्झां थो फॉर्म भरण में अव्हां खे आसानी थी वेंदी। ॿियो सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पोइ बि अगरि अव्हां खे ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे त महिरबानी करे कंहिं दुकान ते न वञो, कंहिं कंप्यूटर ऑपरेटर वटि न वञो। इहे 400-500 रुपया पंहिंजा ख़र्चु न कयो। अव्हां असां वटि अचो, असां अव्हां जो फॉर्म भरींदासीं ऐं हार्ड कॉपी बि जेको आहे सो अव्हां खे ॿुधाईंदासीं त हिन मां कीअं कढी सघिजे थी, जेका तव्हां 9 जी मार्कशीट सां 2 फ़ोटुनि सां कंसर्न क्लार्क वटि जमा कराईंदो। उमेद त हीअ वीडियो अव्हां खे पसंदि ईंदी। मयार जे लिहाज़ खां हीअ वीडियो कीअं आहे उन जे हवाले सां अव्हां असां सां शेयर कजो। पाकिस्तान ज़िंदाबाद। कॉलेज सेलेक्ट करें। मथे जाए मथे submit. You have applied successfully.